तव्हां जो खानदान पोयां रोंदो अज सुजाग थी करे अज रसूलुल्लाह जे गुलामी में अची वञो अज मुस्तफा जी मोहब्बत सीने में रखी करे आशिकन सां गॾु थी वञो इन मर्द कलंदर जो जनाज़ो तव्हां के पैगाम ॾेई वियो आहे त न अमीरी में मज़ो आहे न वज़ीरी में मज़ो आहे न दुनिया जे कुर्सी में मज़ो आहे अरे जे मज़ो आहे त रसूलुल्लाह जे गुलामी में मज़ो आहे सुभान अल्लाह बेशक बेशक सुभान अल्लाह मां तव्हां के छा ॿुधायां असां जे भर भर सां वेठल टे शख्स बेहोश थी विया तन मां ख़बर पई त हिकु त वीचारो दुनिया छॾे वियो इन खे पाणी वग़ैरह अस्पताल में पहुचायल हर अख रोए पई वाह अमीरुल मुजाहिदीन खिताब करे रहो हो ऐ दुनिया वालों अभी आप लोग कहते हो बड़ा सख्त है आप कहते हो बड़ा लहजे का सख्त है लेकिन पता तब चलेगा जब आप मेरे जनाजे में आओगे उधर लोगों को गैरों को जब आप रोते हुए देखोगे तो बोलोगे काश खादिम हुसैन के साथ हम भी होते लेकिन असा आज आददा कयो ऐ अमीरुल मुजाहिदीन तू असा सा आज भी जिंदा है छो तो गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते ये सर रह जाए या कट जाए कोई परवाह नहीं करते जमीन में ली नहीं होती जमन में ला नहीं होता डाडे चो सुभान अल्लाह ये पैगाम वणे तो सुभान अल्लाह चो अना दिल खोले सुभान अल्लाह चो तवे तो जमीन में ली नहीं होती जमन में ला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन में ला नहीं होता अल्लाह जी जात जो कसम आ साईं मोहम्मद राशिद शाह एक साईं तारक अजीज शाह दस्तार नासी बदली होटल दे बीठा से अची मुके नौजवान हो बे अख्तियार अची भाकर पाए बे अख्तियार दस्तार के चुमण शुरू कयाई मु सोचो तो शायद कोई एजेंसी जो मानू आ मां सोचो तो शायद कोई मुखालिफ मानू आ जेको मता को नुकसान पहुंचाने तो चाहे और रोही जी हजरत आप अमीरुल मुजाहिदीन बाबा साईं के जनाजे में गए थे मैंने बोला हाँ जनाजे में गए थे उसने बोला मैं सैयद हूँ मैं जिलानी हूँ मैं अल्लाह की जात की कसम उठाकर कहता हूँ जब अमीरुल मुजाहिदीन का जनाजा पड़ा था तो मैंने देखा कि सामने रसूलुल्लाह मौजूद था सुभान अल्लाह सैयद थी कसम ऐं दुनिया ॾिठो दुश्मननि ताईं पैगाम वियो त न यार जेको रसूलुल्लाह जे दीन जे ख़ातिर उथंदो आहे निकिरंदो आहे त मुजाहिदा जे ज़ाहिरी टंगू न हुयो मिड़ई ख़ैर हो पर अमीरुल मुजाहिदीन दुनिया जे कुफ्र खे लॻे ॾेखारियो दुनिया जे कुव्वतुनि खे ज़ेरे ज़मीन करे छॾियो दुनिया जे कुव्वतुनि खे पैगाम ॾेई छॾियो त हालो मोहम्मद करीम जा गुलाम चाहे व्हील चेयर ते हुजन चाहे जहाज़न में हुजन चाहे कुर्सी ते हुजन तव्हां जी हुकूमत दुनिया वारनि जे मथां आहे मुस्तफा जे गुलामनि जी हुकूमत गुलामाने मुस्तफा जे दिलनि जे मथां हूंदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अलगर्ज साईं इहो ऐलान थियो त मीनार पाकिस्तान तो मुकम्मल आडो पुल्ला ता जेके व्याव ॾिसी आहे उहो बि मुकम्मल माण्हू ई माण्हू हा रिपोर्ट ही त 37 लख रुगो दाएं बाएं रस्तनि सड़कुनि में माण्हू आहे बादशाही मस्जिद जो हुक्म जो दरवाजा न पिया खोलन ऐलान कयो जे खोलियो था त ठीक आ न त आशिक पाणे खोलींदा बादशाही मस्जिद जा दरवाजा खुली या अंदर मस्जिद फुल बाहर मस्जिद फुल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मोट वीडियो रिकॉर्डिंग आहे पार्क फुल छतियूं फुल रेल पटड़ी मेट्रो जेका बस हुई उहा बंद कई वई माण्हू पर घरनि ते पर्देदार औरतूं रहमतल लिल आलमीन मस्जिद खां वठी करे मीनारे पाकिस्तान ते आवाम हो पूरी लाहौर जाम हुई नारो सिर्फ यो हो खुदा की जात जो कसम हां गुस्ताख रसूल की एक सजा सरतन से जुदा गांधी पुलिस बदेगा डाढे नारे जो जवाब दियो गुस्ताख रसूल की एक सजा सरतन से जुदा गुस्ताख रसूल की एक सजा और नारो यो हो लब्बैक नारे चो लब्बैक हक कर जो लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह प्यारा दोस्तों मां तो उते वनी समझी में दिमाग जा नट खुली रहा था आओ यार जे कदे खाली खाली हथ चुमाइण में मुस्तफा मिले हा हजरत गाजी इल्मुद्दीन जे जनाजे जे अंदर हजरत सो साईं दीदार अली शाह रहमतुल्लाह तआला अलैहि हो जनाजे में आयो हो मुहार ॾेखारींदो रहियो जॾहिं मतलब मुसल्लो विछाए
साईं मुसल्लो विछाए नमाज जे लाइ सिफ़ूं दुरुस्त पियो कराए। अचानक बीठे बीठे हज़रत सैयद दीदार अली शाह रहमतुल्लाह ताला अलैह बेहोश थी विया। होश में आया, अखियूं खोले फरमाइनि था ओ मुंहिंजा मदीने जा मीर खानकाहन जे अंदर वेठुसि, मुसल्लन ते वेठुसि। ओ मुस्तफा मस्जिद में नमाज़ो पढ़ियो, तिलावतूं कयो, अॼु ताईं अहिड़ो करम न थियो। मदीने वारा गाज़ी इल्म दीन जे सेराज़ी दा कफन में हथ विझूं मुस्तफा डायरेक्ट बीठो आहे, जेको मां ॾिसी रहियो आहियां। सुभान अल्लाह। मोहम्मद अली कसम ते तारीख गवाह वा हजरत सैयद दीदार अली शाह रहमतुल्लाह ताला अलैह गाजी इल्म दीन रहमतुल्लाह ताला अलैह जे जनाज़े मुबारक में विया, बेहोश था, होश में आया। पाण फरमाइनि त मुस्तफा मां एतिरी मेहनत कई, रियाज़त कई, पर ईअं डायरेक्ट दीदार न थियो कि आशिक पंहिंजे गुलाम जे जनाज़े में मुस्तफा तो मूंखे दीदार कराए छॾियो आहे। त मुस्तफा ख़बर थी छा चयो? सुभान अल्लाह चओ, ॿुधायो दिल खोले सुभान अल्लाह चओ। तड़प कान अथव, सुनियो तड़प पैदा कंदो तॾहिं सभु कुझु मिलंदो। काश जेकर तो में तड़प पैदा थी वञे, हसद बुग़्ज़ कीनो कढी इछले तो रसूलुल्लाह जी मोहब्बत वारी तड़प सीने में पैदा कर। खुदा जो कसमात हाणे जन जेको साईं शेर पढ़ंदो हो न त की मोहम्मद से वफा तूने तो हम, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज क्या लोह कलम तेरे हैं। यो अमीरुल मुजाहिदीन जे जनाज़े में दुनिया ॾिठो त वाकई लोह कलम बि मदीने वारे जे गुलाम जो। हाणे मज़ेदार ॻाल्हि ॿुधाए, हज़रत साईं दीदार अली शाह रहमतुल्लाह ताला साईं गाज़ी इल्म दीन सां जेल में मुलाक़ात जे लाइ विया, पूरो वफ़द वठी जॾहिं महिल पहुता त साईं ज़ियारत करा साईं खे चई सैयद दीदार अली शाह मूंखे क़ुरान त ॿुधाए। ॾाढे चओ सुभान अल्लाह, मूंखे क़ुरान त ॿुधा। साईं क़ुरान जो हाफ़िज़ हुयो न, क़ुरान पढ़णु शुरू की, पढ़ंदो रहियो। का महिल अहिड़ी थी गाज़ी इल्म दीन जे जान में लर्ज़ो पैदा थी, जान हले पई कि सैयद सगोरा क़ुरान ग़लत थो पढ़े। न समझे ची सैयद सगोरा क़ुरान ग़लत थो पढ़ी। चीज़ें कीअं? ची साईं तू क़ुरान मौलवी वट पढ़ियो हूंदे, पीर वट पढ़ियो हूंदे, तख्ती रखी पढ़ियो हूंदे, गाज़ी इल्म दीन क़ुरान जेल में डायरेक्ट रसूलुल्लाह वट पढ़ियो आहे। साईं तो सायो करे आग तकते पे के त दिसा त आशिक रसूल जे इश्क जी चिणगा है या ना है। तो खुदा जो कसम जेको इज्जत रसूल जी खातर जान ॾेई वेंदो आहे न, जेको हुजूर जे नामूस जे खातर पंहिंजा बच्चा वतन तन मन कुर्बान कंदो आहे, त अल्लाह जाने जेल में मदीने वारो उनखे क़ुरान पाण पढ़ाईंदो आहे। अल्लाह जाने मरी कब्र में पहुचंदो पोइ आहे त उनखे मदीने वारो कब्र में दीदार कराईंदो आहे। मां तो चवां त अॼुकल्ह हितां वारो जेकर को ॿियो बि हुजे आशिक रसूल सदाए न, सदाइण वारा तो खोड़ हन, पर जेको नकुली आशिक रसूल सदाए 41 कलाक जिस्म रखोस न सर्द खानो हो। छंछर जी रात 12 लगी 51 मिनट ते ही फकीर अंदर वियो। जॾहिं डिवीजनल सरपरस्त आला सखर तारफ करायो वियो त लखन जे अंदर अल्लाह जे फज़ल सां इज्जत आबरू सां अंदर वठी दीदार करायो वियो। हिन फकीर खे इहा नसीब थियो त मूं हिन जगह ते साईंजन खे पेशानी माशाअल्लाह दस्तार हुई, चुम्मी बि नसीब थी, पर मूंखे ईअं पियो लॻे त ख़ुदा जी ज़ात जो कसम आजन त मर्द कलंदर हाणे सुतो आहे, बस मुर्के पियो सुभान अल्लाह चयो न। अब जन ॾिठो लाइफ उन्हनि खे ख़बर हूंदी हथ मथे करे त ईअं हुयो या न हुयो, या ग़लति हो ॻाल्हि कया। आशिक जो चेहरो ॿुधाए पियो त न अरे ज़ाहिरी तरह सां जेकॾहिं मां लाहौर छॾियो आहे, ज़ाहिरी तरह सां जेकॾहिं मां दुनिया छॾी आहे, पर हक़ीक़त सुनियो इहा अथव जेका मां मशीन छॾियो थो वञा। तहरीक लब्बैक या रसूलुल्लाह वारी तव्हां जेकॾहिं इन लब्बैक जे नारे जे हेठां रहंदा ऐं लब्बैक लब्बैक जी सदा बुलंद कंदा, सदा बुलंद करणु तव्हांजो कमु आहे। तव्हांजे चेहरे खे गुलाब जे गुल वांगुरु सीगारणु मदीने वारे साईं जे सदके रब जी ज़ात जो कमु आहे। बाक़ी हाणे ईअं त कोन्हे त साईं जेकी कुझु बि आहे साईं घोड़ो पाण बि दिमाग़ गुलामी में बीठो। अदा नमाज रोज़ो पिण चङो कमु, सुभान अल्लाह चओ। रोज़ो नमाज ए पिण चङो कमु, पर अञा को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ थी। सुभान अल्लाह। अल्लामा इकबाल ज़ाहिर में त ॾाढी नहीं
पर हजरत शेख मुजद्दिद मुनव्वर अलिफ सानी जी मज़ार ते जरे वियो चो सुभान अल्लाह दिल खोले चो सुभान अल्लाह यार असर छा कया मंजर न तो विसरे माता लाहौर खां मोटी भी पंजी तकरीर कई आई है पर मंजर न तो विसरे मंजर न तो कसम उते जरे हुआसू बच्चे बच्चे जी ज़बान ते हो अखर में लुढ़क जारी हेडे मोले ने हारियो माके हुजूर करीम जे सदके हुजूर करीम जी जात जो कसम बच्चे बच्चे जे ज़बान अख बंदी हेडे ने हारियो होटल ते वेठा त अखियूं बंद हो दे बाजार में पे हलन अखियूं बंद हो जेकर वेठा पार्क में अखियूं बंद हो 7:30 बजे मीनारे पाकिस्तान में ही फकीर काफिले समेत पहुंचो मीनारे पाकिस्तान फुल्लो 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 10 बजे जो टाइम रखियो 7:30 बजे वडे काफिले सां फकीर पहुंचो काफिलो मुसा डिवीजन पूरी गडई अल्हम्दुलिल्लाह सजो मीनारे पाकिस्तान जाम हो पर जेकर होटल ते बैठल जवान ने प्या निहारियो जे गली में ईंदड़ जवान ने प्या निहारियो अरे जे औरत ने प्या निहारियो पर्देदार न्याण ने प्या निहारियो अखियूं बंद छा हो लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक सुभान अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या हबीब अल्लाह लब्बैक बेहोशियो वेठलो पुछो मास को किथां जो वेही वेही जिमा खतीब आया फैसलाबाद मस्जिद जो सैयद आया शिराजी आया पर अल्लाह जाने कचहरी कंदे कंदे बेहोश थियो होश में आण ला पानी दिनो से होश न अचे चवे लब्बैक आमिर पिवलन लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह चौ न लब्बैक लब्बैक या हबीब अल्लाह लब्बैक यानी हर एक जी ज़बान ते लब्बैक लब्बैक अदा ओ मुसलमानो पंजाब जे पुलिस पंजाब जे इंतजामिया त जुल्म कया आंसू गैस हलाया गोलियूं हलायो मुजादा उन्हनि खे जेकी करणो करे छॾन पर अल्लाह जो कसम जेको हुजूर जो थी विंदो आ जंहिंजी तार मदीने वारे सां मिली वेंदी आ ओ आंसू गैस न ॾिसंदो आ ओए गोलियूं न ॾिसंदो आ ओ बम न ॾिसंदो आ अरे ओ ॾिसंदो आ त पंहिंजे यार मुस्तफा ॾे ॾिसंदो आ ओ ॾिसंदो आ त साम्हूं रसूलुल्लाह दीदार पियो कराए मां तव्हां खां सवाल थो कयां मुफ्ती साहब जी ज़बानी आ गाज़ी मुमताज कादरियो पीओ एस बच्चा तुझी नौजवान ज़ाला बचड़ो हिकड़ो ते पीओ पोड़ो आए रहम कर रुगो एतरा भी बयान न दे रुगो इए चो त मां इरादे सां न आयोसि गाज़ी मुमताज भी चए बाबा एड़ो सालो किरोड़े कुर्बान बाबा अमर अबो रसूलुल्लाह तो कुर्बान बाबा बच्चा मदीने वारे तो कुर्बान ओ बाबा जे सूरत साड़ जाम जी ॾिसो जे ॾियो सुकुन सुमो कॾहिं वर पासो ॾेई हूंद मुख अॻेई घिड़ो सभु घड़ा खणी ओ बाबा तूं मूंखे मशवरो छो ॾी पर जे जेल में मुस्तफा जो मेल थी वञे आ जे जेल में रसूलुल्लाह दीदार थो कराए अहिड़ो जे सुकून हिकिड़ो दफ़ो मिली वञे हा बाबा इहे न चवी आ बाबा मां कसम खणी थो चवां इन गुस्ताख खे मां मारियो आ इन जे करे जेको रसूलुल्लाह जे गुलामी वारे पट्टो गिची में विझी को ज़िना करे जेल में आयो को चोरियूं करे जेलन में आयो को धारा हणी जेलन में आयो को मुजादा माण्हू मारे जेलन में आयो को कूड़ हणी जेलन में आयो मां त जेल में वेही बि फख्र थो कयां त न ज़िना न चोरी न गिला न कूड़ न गीबत जे आयो आया जेल में गुस्ताखे रसूल मारे आयो आया मूंखे त मुस्तफा हिते बि दीदार वेठो कराए बस कई तरह तो मुस्तफा जो थी ॾेखार मां बस इहो ई तव्हांखे अर्ज़ु ॾींदुसि पैगाम पहुचाईंदुसि प्यारा दोस्तो यादि रखो आलिम खां पुछी ॾिसो जेकॾहिं तव्हां कंहिं ज़ानी खे शराबी खे वोट ॾींदा उहो